वअदल्लाहुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात मिनहुम मग़फ़िरतुन व अजरन अज़ीमा। अल्लाह फरमाए मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद मुझो रसूल कंहिंखे शक ऐं शुबह न हुजे। ऐं अल्लाह पाण गवाही ॾियां पियो मोहम्मद मुंहिंजो रसूल वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार, उम्मत वारो, धरती वारो, दुनिया वारो, जिथे आवाज़ क़ुरान मजीद जो पुछे पियो ॿुधी छॾियो। अल्लाह पाण ऐलान थो करे वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार, मोहम्मद मोहम्मद जा साथारी, उनजा साहबी, उनजा फॉलोअर्स, उनजे मञण वारा, अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमा बैनहुम, ही काफ़िरनि जे लाइ त सख़्त आहिनि, ही गरम आहिनि पर पंहिंजे लाइ पाण में नरम आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमा बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। हम्दो सना, किबरियाई, अज़मत, वॾाई रब करीम खे जुगाए जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक़ व मालिक आहे। बेहिसाब लातदाद दुरूद सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नामे नामी इसम गिरामी थे। मौजूद समीन, बिरादरान इस्लाम, वाजिब एहतराम, दोस्तों, बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में पंहिंजनि नेक माननि जो ज़िक्र तमाम घणो कयो आहे। संदन दीन ख़ातिर कुर्बानियूं, मेहनतूं, कावशूं, उन खां पोइ सभ खां वधीक उन जी अज़मत ऐं शान इन करे मथां थियो जो हुन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पूरे जी पूरी वफ़ादारी कई। हर सहाबी जो इरादो इहो हूंदो हो त हर जगह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिथे ख़तरो हुजे ऐं अॻियां अॻियां अचां त दुश्मन जो जेको वार थियो पहिरीं मोटे थिए ऐं दुश्मन पहिरीं मूंसां मुक़ाबिलो करे ताकि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे का तकलीफ़ न पहुचे। जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबनि सां मोहबत हुई, इन खां वधीक रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां मोहबत ई प्यार कंदा। ऐं उसूल इहो हूंदो आहे त तव्हां जॾहिं मोहबत कंहिंसां कंदो त पोइ तव्हां सां मोहबत कंदो, तव्हां वफ़ा कंदो त तव्हां सां वफ़ा केरु कंदो। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो रहमत मिन अल्लाह लिंत लहुम वलौ कुंत फद्दन गलीज़ल क़ल्ब लनफज़ू मिन हौलिक। ए पैगंबर, अल्लाह जी रहमत सां तू पंहिंजे सहाबनि सां तमाम नरम रवैयो रखी थो। लिंत लहुम, हद खां मथे नरम अंदाज़ रखी थो, मोहब्बत सां पेश अची थो। इन करे ही पतंगनि वांगुरु तुंहिंजे मथां कुर्बान थियण जे लाइ तयारु थी था वञनि। वलौ कुंत फद्दन गलीज़ल क़ल्ब लनफज़ू मिन हौलिक। पर हे पैगंबर, जेकर तूं सख़्त हुजी हा, फज़न माना सख़्त दिल जो हुजी हा, गुफ़्ते गुफ़्ते मन खे छिड़बू नी हा, लनफज़ू मिन हौलिक, त तोखे छॾे हलिया वञनि हा परे।
छो तो जो मानू घड़ी घड़ी घेटू दे दड़का दे गालाए तो कावड़ में गालाए गुफ्तगू में तेजी हुजे जोश जज्बो हुजे तो उन खां माण्हू पोइ ते हटंदो आहे चिड़न चिड़ी न पए भले मोहबत केतिरी बि हुजे उन सां इलाइक़े जो वॾो आहे सरदार आहे उनजो एतिरा पई जगत आहे माण्हू लहराईंदो आहे वेझो न वञा मथां कावड़ मोदे करे हिते पाण करे अल्लाह फरमायो त तूं एॾी हुन सां मोहबत थो करी जो ही सभु चवंदा तोखां परे न थियो इन मोहबत जे करे क़ुरान मजीद जी आयत नाज़िल थी ए मुंहिंजा साबियो जॾहिं तव्हां पंहिंजे कमकार सां अचो रसूल करीम सां कचहरी कयो था जॾहिं पंहिंजा मसाइल ॿुधाए करे पोइ तव्हां हलिया वञो छो जो रसूल करीम सां सल्लम जॾहिं नथो चाहे त तव्हांखे चवे त ताईं वञो हलिया आराम जी बि ज़रूरत हूंदी आहे खाइण पीअण जी बि ज़रूरत हूंदी आहे तंहिं करे तव्हांजो मसइलो हल थी वञे तव्हां हलिया वेंदा कयो एतिरी तकलीफ़ पैगम्बर खे न ॾियो मालूम इहो थियो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केॾा बि मसरूफ़ छो न हुजनि केॾो कमकार छो न हुजे केॾी तकलीफ़ में छो न हुजनि पर कंहिं बि साहबी खे कोन चवंदा तूं उथी वञ या आउं तोखे छॾे हलियो थो वञा इहा मोहबत ई पाण करी तॾहिं पाण करीम साहबा बि हद खां मथे मोहबत कंदा हुआ तॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई मौक़नि ते फरमाईंदा विया असहाबी असहाबी मुंहिंजा सहाबी ख़बरदार थियो मूंखां पोइ मुंहिंजे साहबनि जे ख़िलाफ़ को लफ़्ज़ न ॻाल्हाए मताउनि जे शान में का गुस्ताखी तव्हां कई आहे उमतीयो मुंहिंजे हिकिड़े हिकिड़े सहाबी जे अलाह वटि केॾी इज़त जी शान आहे त उम्मत वारो जबल उहद जेतिरो ख़र्च ख़ैर करे पर साहबी सिर्फ़ हिकिड़ी लप भरे करे अल्लाह जे राह में इहो उहद जबल जेतिरो तव्हांजो ख़ैर बि उन लप जे मुक़ाबले में कोन्हे जेका साहबी गुरबत जे ज़माने में तकलीफ़ुनि में परेशानियुनि में ॾुखनि जे आलम में शुरूआती नबूवत जे दौर में पाण करीमनि खे तकलीफ़ूं आयूं साहबनि खे गॾु तकलीफ़ूं आयूं उनखे ज़ख़्मी कयो कई साहबनि खे साड़े वियो जॾहिं हज़रत यासिर रज़ियल्लाहु ताला जे कलमो पढ़े थो पूरे ख़ानदान खे बच्चनि खे कढ़े में गरम तेल करे करे उनखे विझो वियो आहे उनमें उनखे जेको आहे ईअं जीअं बूटी थी वेंदी आहे पूरो जिस्म सड़ी तबाह पाण करीम तइज़त लाइ पहुचनि था रोई था पोइ जे पंहिंजे रिश्तेदार जे लाइ क़रीबी रिश्तेदार लाइ जीअं रोइबो आहे तीअं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साहबी जे तकलीफ़ में रोई था ॾियनि फरमाईंदा इस्बिरू आल यासिर वरकुम जन्नत ओ यासिर वारो यासिर जा ख़ानदान सब्र कयो अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत जो ऐलान करे छॾियो आहे हीअ तव्हांजो सरण तव्हांजो इस्लाम ख़ातिर कटजण इस्लाम ख़ातिर कढ़े तेल में तव्हांखे कुफ़ार सारियो ही बरबरीत ही ज़ुल्म ही ज़्यादती इहा ज़ुल्म तकलीफ़ जेका तव्हां बर्दाश्त कई आहे इहा तकलीफ़ रायगा न वेंदी अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत जो ऐलान कंदो उहो जन्नत जो ऐलान थी चुको आहे ऐं उन जन्नत उहा जेका अबदी रहंदी जेका ख़तमु कान्हे थियणी दुनिया त ख़तमु थी वेंदी माण्हू त तबई मौत मरी वेंदो आहे पर ही नसीबनि वारो मौक़ा जेको शहादत जो मौसू दीन ख़ातिर थिए इस्बिरू आल यासिर वरकुम जन्नत ओ यासिर वारो यासिर जो ख़ानदान सब्र कयो तव्हांजे नंढनि खे बि मारे वियो आहे त वॾनि खे मारियो आहे हिन दीन इस्लाम जे परवान जे लाइ तव्हां परवान वांगे पतंगनि वांगे दीन जे लाइ कुर्बान थी विया आहियो तव्हां घबरायो न अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत कहिड़े कहिड़े सहाबी जो शान बयान कजे सन तकलीफ़ बयान कजे सैयदना बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ततर रेत जे मथां उछले थो वज़न मथां ॾेई करे बीह थो रहे जेसीं हुनखे तकलीफ़ पहुचे बर्दाश्त का मामिलो ॿाहिरां सदना बाबकर सिद्दीक़ सां पाण करीम अचे पियो अबू बकर हाणे बिलाल जी तकलीफ़ूं असां खां बर्दाश्त नथियूं थियनि
यहूदी जो सरदार आहे, हिन जो यहूदी वॾो अचवटी कमाईंदो वीचारो, यहूदी जो गुलाम आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमाया, या रसूल अल्लाह, ऐं बिलाल खे ख़रीद गुलामी मां खे आज़ाद करे पाण वठी था अचूं। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु यहूदी खां क़ीमत वसूल कंदो आहे त केतिरे में बिलाल असांजे हवाले कंदो, डिमांड कंदो आहे जी तोखे ॾियां थो, अञा वधीक ॾियां थो। भला तूं हीअं करे इहो असांखे गुलाम ॾे, तोखे ॿ गुलाम मुंहिंजा तोखे ॾेई छॾियां, इन खां वधीक सघा, इन खां वधीक मज़बूत, तुंहिंजे घर जो वधीक कमु कंदा, तुझे खेती में, तुझी बंधन में हिन खां मज़बूती सां कमु कंदा। ही बिलाल कमज़ोर थकड़ो इन कलम भरियो आहे, हिन तकलीफ़ूं हुनखे ॾी पियो, तूं इस्लाम जी दुश्मनी पियो करी, असीं ज़ोरी तोखां कोन था वठूं, पर असांखे ॾे भला जी एवज़ में तोखे ग़ुलाम ॾियां थो। पैसा अबू बकर सिद्दीक़ भरींदो आहे, एवज़ में ग़ुलाम भरींदो आहे। उन खां बाद में वॾनि कोशिशुनि खां पोइ हज़रत बिलाल खे आज़ादु करे पाण करीमन हज़रत अबू बकर सां गॾु वठी। इहो छाजी मोहबत जी साहबा सां? ही अॻवान आहे, ही सरदार आहे, ही रहबर आहे, ही रहनुमा आहे। तॾहिं फरमाए लिंत लहुम वलो कुंत फद्दन वलीदल क़ल्ब लन फज़ू मिन हौलिक। मोहम्मद करीम जेतिरी तुंहिंजी मोहबत आहे तुंहिंजे साहबनि सां, ही मिसाली मोहबत आहे तुंहिंजा साहबी तोसां। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी शहादत पहिरीं मुहर्रम हराम में थी आहे, ज़ुल्हज में ज़ख़्मी थियो। उमर फारूक जी पहिरीं शान ते बयान कंदो हल, कहिड़े साहबा जी शान ते बयान कजे? असहाबी कन जूं गई मुंहिंजा साहब जो मिसाल आसमान जे सितारनि वांगे ही चमकता चमकता मुंहिंजा साहबी, ही रोशन है, इन जी रोशनी पूरी दुनिया ते फैली। साहब जो मेहनतूं हुयूं जिनजे करे दीन असां वटि पहुतो आहे, शरीयत असां वटि पहुती आहे, इस्लाम असांखे नसीब थियो आहे, कलमो असांखे नसीब थियो आहे। दुनिया जे इलाइक़नि में, दिमश्क में, फलस्तीन में, सऊदी अरब खां ॿाहिरि पाण मके मदीने में साहबा इकराम जो जनम के किथां आया। पैदाश हुनजी मके मदीने में, पर हुन जूं क़बरूं दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, हुनजी मज़ारूं दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। का फ़लस्तीन में क़बर आहे, का अलजायर में क़बर आहे, का पाकिस्तान में क़बर आहे, त का हिंदुस्तान में क़बर आहे, यूरोप में कई मक़ामात ते साहबा किथे किथे विया हलिया दीन जी तबलीग जी दावत खणी करे उते हुन जूं क़बरूं आहिनि। माना हू निकिता पंहिंजे घरनि खे छॾे, पंहिंजनि बचनि खे छॾे करे, पंहिंजे कारोबार खे अलविदा करे दीन जे लाइ हलिया, इस्लाम जी प्रचार कयूं, उते पहुता जी करे इस्लाम ऐं महिनतूं ऐं कावशूं आहिनि। ऐं उन्हनि भलारनि जे लाइ अल्लाह जो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दा अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकअन सुज्जदन यब्तगूना फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात मसलुहुम फिल इंजील कदर नखरज सुतहु फाज़रहु वस्तगलद वस्तवाला सुकी युजिब ज़ुराल यगील बिहिमुल कुफ़ार वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात मिनहुम मग़फ़िरतुन व अजरन अज़ीमा। अल्लाह फरमाए मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद मुंहिंजो रसूल, कंहिंखे शक ऐं शुबह न हुजे। ऐं अल्लाह पाण गवाही ॾियां पियो मोहम्मद मुंहिंजो रसूल,
वल्लज़ीन माहू अशिद्दा अलल कुफ़ार, उम्मत वारो, धरती वारो, दुनिया वारो, जिथे आवाज़ कुरान मजीद जो पुछे पियो ॿुधी छॾियो। अल्लाह पाण ऐलान थो करे, वल्लज़ीन माहू अशिद्दा अलल कुफ़ार, मुहम्मद जा साथी, उन जा साहबी, उन जा फॉलोअर्स, उन जे मञण वारा, अशिद्दा अलल कुफ़ार रुहमा बैनहुम, ही काफ़िरनि जे लाइ त सख़्त आहिनि, ही गरम आहिनि पर पंहिंजे लाइ पाण में नरम आहिनि। रुहमा बैनहुम, पाण में तकलीफ़ूं थियनि, झगड़ा थियनि, मामूली लज़शूं अची वञनि, हिक ॿिए खे फौरी तौर ते माफ़ था करे छॾीनि। इन करे जो हिक ॿिए सां मोहबत करण वारा आहिनि। ही पाण करीमनि जो शेवो अल्लाह जो क़ुर बि ॿुधाए, उम्मत वारो तव्हांखे बि ईअं बि हलणो आहे जीअं साहिब रसूल हलिया। थोरी ॻाल्हि ते तवजो न ॾींदा कयो, मामूली लज़शूं माफ़ कंदा कयो, मामूली पाण में झेड़ा माफ़ कंदा कयो। इन झेड़नि जे करे नफ़रतूं फैलाइजी थियूं वञनि। अल्लाह फरमायो, मोहम्मद जा साहबी ऐं उन जा फॉलोअर्स ई मञण वारा उम्मतनि में इहा आदत हुअणु घुरिजे, मामूली ॻाल्हियुनि खे का हैसियत न ॾीनि। हुनजी कवड़ बि अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह व आता लिल्लाह व मन लिल्लाह, उन्हनि जे शान में ॻाल्हि शामिल आहे। हू ॾींदा बि अल्लाह ख़ातिर, वठंदा बि अल्लाह ख़ातिर, कावड़ बि अल्लाह ख़ातिर कंदा, त मुहबत बि अल्लाह ख़ातिर कंदा। तॾहिं फरमाई त मोहम्मद ऐं मोहम्मद जा साहबी रुहमा बैनहुम, हू पाण में रहम दिल आहिनि, मुहबत करण वारा। छो जो कलमे हिननि खे मुहबत सेखारी आहे, दीन हिननि खे मुहबत सेखारी आहे, शरीयत हिननि खे मुहबत सेखारी आहे। तंहिं करे फरमायो, उम्मतियो, मोहम्मद ते कलमे पढ़ण वारा मामूली ॻाल्हियुनि खे दरगुज़र करे छॾियो। खामख़ा हिक ॿिए खां नफ़रतूं न कंदा कयो, प्यार ऐं मुहबत जी फिज़ा क़ाइमु कजो। छो जो मोहम्मद ऐं हुनजे साहबनि जो बि साॻियो रस्तो रहियो। अशिद्दा अलल कुफ़ार रुहमा बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, पीरनि में वॾे में वॾी निशानी आहे। जेॾी महिल ॾिसंदे त सिजदो कंदा या रुकू कंदा हूंदा, हो ॾींहं जो घोड़नि जे पुश्तुनि जे मथां, पुठियुनि जे मथां सवार थी करे तलवार खणी कुफ़र सां जंग कंदा आहिनि। राति जो मुसलनि जे मथां सवार हूंदा आहिनि। न निमाज़ूं ज़ाया थियनि, न इबादतूं ज़ाया थियनि। हुनजे पूरी ज़िंदगी जो मक़सदु आहे आला कलिमतुल्लाह, ॾींहं जो अल्लाह जे राह में जिहाद करणो आहे, राति जो इबादत करणी आहे। यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, हुनजो मक़सदु ई मफ़हूम इहो आहे, दिलि जो इरादो ऐं ख़्वाहिश आहे अल्लाह सां राज़ी थी वञे। बाक़ी दुनिया वारा सारा नाराज़ थी वञनि, परवाह न आहे। अल्लाह राज़ी थी वियो, सारो मक़सदु ई पूरो थी वियो। फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, अल्लाह जी महिरबानियूं खपनि, फज़ल खपे, रज़ामंदो खपे। हर साहबा जी मनशा ऐं इरादो इहो आहे, तंहिं करे उम्मत खे बि साॻियो सबक़ मिले। पाण करीमन हर साहबी खे इहो ई सबक़ ॿुधायो, क़ुर जो आयतूं पढ़ी पढ़ी ॿुधायो। अल्लाह अकबर। शुरू दौर में इस्लाम खे, मुसलमान खे तकलीफ़ तमामु के हिजरत ते मजबूर थी पिया कनि। अञा हिजरत खां अॻु में, हिजरत खां पोइ त जॾहिं मदीने में साहबी विया, पाण करीम हिजरत करे विया, मुहाजिर थी करे जेकॾहिं मदीने में पहुता, पोइ त मके वारा जेके कुफ़ार मक्का हा या मुशरिकीन मक्का हा या कुरैशी मक्का, अहले कुरैश, हर मौक़े कोन पियो मिले वेण जो, रस्ता रोक कनि पिया, तकलीफ़ूं ओॾी महिल वञण महिल बि ॾियनि पिया। पर वसण खां पोइ त वस जी ॻाल्हि कान्हे का, त मदीने में वञी करे विढ़नि, ताक़त में कान थिए। जेसीं जंगी बदर थिए, जेसीं अल्लाह ताला मक्को फतह कराए, तेसीं तकलीफ़ूं ज़रूरु। हाणे इन्हनि तकलीफ़ुनि में अल्लाह जो नबी दुआ थो घुरे, तवजो ॾिजो। पाण कयूं अल्लाहुम्मा हिदायत, अल्लाह हिदायत, अल्लाहुम्मा, अल्लाह इस्लाम जी मदद फरमा, अल्लाह इस्लाम जी मदद फरमा। कैसा? अमीर बिन हशाम सां या उमर बिन ख़त्ताब सां। अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि अमीर बिन हशाम
ओ उमर बिन ख़त्ताब, अल्लाह इस्लाम की मदद फरमा। मुसलमान दुखन में तकलीफ़, पंहिंजे घरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघनि, काबे में निमाज़ पढ़ी नथा सघनि, आवाज़ सां क़ुरान नथा पढ़ी सघनि, आज़ान ॾाढे नथा ॾेई सघनि, लिकी लिकी गुज़ारी। अल्लाह मदद फरमा। ॿिनि माण्हुनि मां जेकॾहिं हिकिड़ो मुस्लमान थी वियो न, इस्लाम खे तके थो ॾिजे। अल्लाह हाणे हिकिड़ो तुरंदो मुस्लमान। पाण कई मां दुआ त मूं सभिनी लाइ घुरी, पर स्पेशली दुआ बि थिए त मके में सभ खां वधीक ताक़तवर ॿ माण्हू आहिनि, जिन जो ख़ौफ़ ऐं भउ माण्हुनि खे डप आहे, जिन जी दिलेरी मशहूर आहे, जिन जी सरदारी में माण्हू आहिनि, जिन जो ख़ौफ़ ऐं ताब आहे। ॿियो कहिड़ो? अमर बिन हिशाम, जंहिंखे आख़िर में थी वियो वञो अबू जहल। उन नालो कहिड़ो हो? अमीर बिन हिशाम। ॿियो कहिड़ो आहे? उमर बिन ख़त्ताब। अल्लाह या त अमीर बिन हिशाम खे, अबू जहल खे मुस्लमान कर, या उमर फारूक खे मुस्लमान कर, ख़त्ताब जे पुट खे। अल्लाह दुआ क़बूल कई। कमाल दुआ जा लफ़्ज़ आहिनि। दुआ करण वारी अज़ीम शख्सियत, पूरी कायनात जी बेहतरीन शख्सियत मोहम्मद करीम दुआ कई। ऐं नालो वठी करे ॿिनि मां हिकिड़ो सिलेक्ट थियो, हिकिड़ो फेल थी वियो, जहन्नमी थी वियो, जंहिंजो नालो अबू जहल आहे। अल्लाह दुआ कंहिंजी क़बूल कई? कहिड़े लफ़्ज़ सां? उमर बिन ख़त्ताब, सैयदना उमर बिन ख़त्ताब जे बारे में अल्लाह दुआ क़बूल कई। सैयदना उमर फारूक उन ॾींहुं मुस्लमान। ऐं मुस्लमान कीअं थियो आहे? घरां निकिरंदो आहे, तलवार खणंदो आहे, चवंदो रोज़ ॿुधी ॿुधी बेदार थी विया आहियूं। मनात जी मुखालिफ़त, लात जी मुखालिफ़त, उज़्ज़ा जी मुखालिफ़त, घर घर में झेड़ो। पीउ मुस्लमान ते त पुट झेड़ो कनि, पुट मुस्लमान ते पीउ झेड़ो करे, ज़ाल मुस्लमान ते मुड़ुस मारे, मुड़ुस मुस्लमान ते ज़ाल माइटनि में वञे हली। वॾो इनकलाब बरपा थी वियो आहे। अॼु आख़िरी राउंड आहे। अॼु इनकलाब आणण वारो मोहम्मद या उहो हूंदो या आउं हूंदो। इरादो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमले करण जो करे आयो, हुतां इरादो करे निकितो आहे, हितां पाण करीमन दुआ घुरी आहे। दुआ जो तासिर त ॾिसो, अल्लाह जे दिलि में इस्लाम जे लाइ मोहबत विधी आहे। उनजो बि सबबु आहे। जीअं निकिरंदो आहे, रस्ते में पहुचंदो आहे, उमिरि ॾेई ख़बर जे तलवार मियान मां ॿाहिरि कढी चिर में थो वञे। ख़ैर त आहे, हीउ ख़ैर वरी कहिड़ो आहे? हीउ केॾांहुं थो वञा? चए मोहम्मद बिन अब्दुल्लाह खे दुनिया में नाहे छॾिणो, बसि अॼु आख़िरी कि हुनखे छॾो शहीद करे। असांजा माण्हू खारे छॾिया त सभु माण्हू फिरी विया। बुतनि खे घर मां भनी उछले छॾियूं, अबे ॾाढो दीन छॾे ॾिनऊं, ॿियो कंहिंखां बर्दाश्त थींदो? साहिबु चवंदो आहे त उन पोइ रस पहिरीं पंहिंजे घर जी समा कर। तुंहिंजी भेण मुस्लमान थी वई आहे, तुंहिंजे भेण जो मुस्लमान थी वियो आहे, पहिरीं इतां खां मार कुट शुरू कर, पोइ अॻिते वध न। इनकलाब त रसी वियो आहे तुंहिंजे घर ताईं कि हा ईअं थी वियो आहे। सिधो डुड़ंदो वेंदो आहे पंहिंजे भाउ जे घर, क़ुर मजीद जी तिलावत ॿुधंदो आहे। अल्लाह अकबर। बेबी सगोरी क़ुर पाक पढ़े पई। हज़रत उमर फारूक जी भेण सदरा उमर दरवाज़े ते कन ॾेई करे ॿुधंदो। जेॾी महिल आवाज़ ॿुधी करे अंदरि दाख़िल थींदो आहे,
भेड़ के मारण की कोशिश कंदो आहे, भेण जे विच में अची वेंदो आहे, उनखे मारींदो आहे, झेड़ो कंदो आहे। इन झेड़े जे दरमियान भेण खे चवंदो आहे दादा कुझु सब्र सां तहमुल सां तूं ॿुध ते चऊं छा, पर जब ॾिठी तुंहिंजे ईमान जी इस्तिक़ामत जी मज़बूती केतिरी आहे। भेण चयो त तुंहिंजी भेण आहे उमर मूंखे टुकड़ा टुकड़ा करे गभा गभा करे छॾी ॾे न, तॾहिं मां वापसि हाणे कान थींदुसि कुफर में। भेण जे ज़बान मां बि साॻा लफ़्ज़ ॿुधंदो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला थोरी देरि लाइ सब्र कंदो आहे, वरी चवणु लॻो त मूं आवाज़ जेको मुंहिंजे कननि ते पियो पए उहो मूंखे वरी ॿुधायो त क़ुर तव्हां छा पियो पढ़ियो, ॿुधा। बीवी सगरी सूरत ताहा जो आयतूं शुरू कंदी आहे। जॾहिं क़ुर ॿुधण आवाज़ में उमर फारूक रज़ी अल्लाह ताला रोअण शुरू कंदो आहे। अहले अरब हा, ज़बान अरबी हुई ऐं कलाम में अक़दस जो अल्लाह ताला तफ़सील रखियो आहे, जेको वेही करे दिलि सां सुकून सां मोहब्बत सां क़ुर ॿुधे थो, अल्लाह ताला उनखे असर थो कराए। बीवी सगोरी चवंदो आहे त मूंखे क़ुर शरीफ़ हितां खणा थी, न पहिरीं तूं पाक साफ़ थी, उन खां बाद में तूं क़ुर मजीद पढ़ी सघीं। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ईअं कंदो आहे। जॾहिं क़ुर मजीद दिल में जगह करे वेंदो आहे, मोहब्बत शरीयत इस्लाम जी ईंदी आहे, इरादो कयो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ते हमले जो ऐं अल्लाह ईमान ॾेई छॾियो आहे, ओॾी महिल निकिरंदो आहे, तलवार साॻी हथ में आहे, वरी घरां निकिरंदो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबा किराम सथ में वेठा जो उमर फारूक साम्हूं अचे पियो। इहा त ख़बरात इस्लाम जो दुश्मन आहे, इहा ख़बर कंहिंखे साहबनि खे कान्हे त नबी साहब दुआ घुरी चुका आहिनि। जंहिंमहिल तेज़ी सां तलवार खणी अंदरि दाख़िल थियो आहे, साहबा किराम दौड़ करे अॻियां वञनि था, तलवार ख़बरदार तूं जंहिं मक़सद लाइ अची पियो वेझो तोखे अचणु न ॾींदासीं, पहिरीं असीं कटबाज़ू पोइ पाण करीमनि जे पहुचंदे। वेही रहो वेही रहो, तलवार पंहिंजो हेठि कयो, तुंहिंजे पाण करीम सां दुआ घुरी चुका हुआ। पाण करीम ने ख़बर आहे त मूं दुआ घुरी आहे। दुआ में ॿ लफ़्ज़ चयो, अमिर बिन हशाम या अमिर बिन ख़त्ताब। अमिर बिन हशाम न आयो आहे, उमर बिन ख़त्ताब अचे पियो, अल्लाह दुआ मुंहिंजी क़बूल करे छॾी आहे। साहबा जे सत में ईंदो आहे, तलवार खे उछलींदो आहे, कोड़ा भञी करे पाण करीम सां अॻियां वियो, या रसूल अल्लाह कलमो भराए करे मुस्लमान। पाण करीम सां सम्झनि हज़रत उमर फारूक खे मुस्लमान कयो, कलमो भरायो। कलमे भरण खां बाद में वक़्तु ज़ुहर जो थी वियो या ग़ालिबन असर जो टाइम थी वियो। पर बिलाल उथी आज़ान ॾे, आज़ान ॾियण जे लाइ बिलाल उते थो बीहे। उमर फारूक न बिलाल निर्वार थी काबतुल्लाह जे चित जे मथां बीह करे आज़ान ॾे। ये ख़बर पवे तो उमर फारूक मुसलमान थी चुको आहे। अॼु लिकण वारो टाइम ख़त्म थी वियो। ऐलान कंदो आहे काबतुल्लाह जे दरवाज़े ते, आले कुरैश मके वारो आहे को अचे मैदान में। उमर मुसलमान थी चुको आहे। कंहिंखे बच्चा यतीम कराइणा हुजनि या घर वारियूं बेवा कराइणियूं हुजनि त मोहम्मद ते अची हमिलो करे। बिलाल उथी छित जे मथां बीह करे आज़ान ॾे, अल्लाह अकबर जूं सदाऊं पूरी मके ताईं ॿुधनि। ख़बर पए त उमर फारूक मुसलमान पाण। अॼु लिकण वारो टाइम ख़त्म थी वियो। ऐलान कंदो आहे काबतुल्लाह जे दरवाज़े ते, आले कुरैश मके वारो आहे को अचे मैदान में। उमर मुसलमान थी चुको आहे। कंहिंखे बच्चा यतीम कराइणा हुजनि या घर वारियूं बेवा कराइणियूं हुजनि त मोहम्मद ते अची हमिलो करे। बिलाल उथी छित
छित जे मथां बीह करे आज़ान दे अल्लाह अकबर जूं सदाऊं पूरी मके ताईं ॿुधनि ख़बर पए त उमर फारूक मुस्लिम पाण करीमन जेका दुआ घुरी अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब अल्लाह मदद फरमा इस्लाम जी उमर बिन ख़त्ताब सां ओ उमर मुस्लमान थियो उन ते सरेआम हज़रत बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हु काबे जी छित ते बीह करे आज़ान इन कावणी बाह में अबू लहब जा लफ़्ज़ निकिरी वेंदा आहिनि चिड़ में कहिड़ा लफ़्ज़ चवंदो आहे कावड़ में चवंदो आहे बाह में अफ़सोस मूंखे इहो थियो अरमान इहो थियो त काबे जे मथां को कुरैशी चढ़ी करे आज़ान ॾे हा लफ़्ज़ कहिड़ा चवंदो चवण में असांखे कोन था अचे पर हुन जा लफ़्ज़ चयल आहिनि जेका संस मथां ई लफ़्ज़ वापसि था वञनि इज़त हज़रत बिलाल जी क़ाइमु रही चवणु लॻो मूंखे ॾुख आहे त कारो कां काबे जी छित ते मथे चढ़ी करे आज़ान पढ़ी मुंहिंजो अंदरि सड़ी वियो जेकर जेको कुरैशी आहे को ख़ूबसूरत मथे चढ़िया माना असीं एतिरा कमज़ोर थी विया आहियूं जो बिलाल हबशी जहिड़ो ग़ुलाम काबे जी चित ते बीह करे आज़ान थो ॾे इन खां वधीक असांजी पसमानदगी ऐं असांजी वैरानी ऐं असांजी जेका तो तकलीफ़ असांखे इन खां वधीक कीअं थींदी जो मुहम्मद ऐं मुहम्मद जे साहबनि ऐं इन उमर फारूक जे मुस्लमान थियण खां पोइ इस्लाम खे एॾी ताक़त अची वई आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ जो नतीजो हो तो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला खे अल्लाह ताला ईमान नसीब फरमायो सुभान अल्लाह सल्लन दौर खिलाफत में अदल इंसाफ जहिड़ो उमर फारूक कयो अहिड़ो मिसाल ई मसील कोन थो मिले हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जा मशहूर फैसला इंसाफ ते मबनी हज़रत उमर फारूक जो अदल उस्मान गनी जी सखावत अबू बकर सिद्दीक जी सदाकत हर साहब जूं पंहिंजूं पंहिंजूं ख़सलतूं ख़ूबियूं फज़ीलतूं अल्लाह जे क़ुरान बयान फरमायूं उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जे अदल जी ॻाल्हि था कयो फरमाईंदो हो गवर्नरनि खे ख़ासि करे ऐलान कई त जंहिं ख़िते में रहो था जिन इलाइक़नि में रहो था उते इंसाफ़ ऐं अदल हुजे जेकर दजल जे किनारे ते को जानवर बि उन ई बुख जे करे मरी वियो क़यामत जे ॾींहुं ते मूं उमर खां पुछा थी उमर तुंहिंजी अदालत हुई तुंहिंजी हुकूमती हुक्मरानी हुई तुंहिंजी ख़िलाफ़त हुई इहो जानवर बुख ऐं उन जे करे कीअं मोह इहो इस्लाम आहे इहा ख़िलाफ़त आहे इहो अदल इंसाफ़ आहे वक़्त जा हाकिम हुकूमत सबक हासिल कनि इन्हनि ख़लीफ़नि खां अबू बकर सिद्दीक़ जे टेम ते उमर फारूक जे टेम ते सैदना अली जे टेम ते सैदना उस्मान गनी जे टेम ते जेके साहबनि जे ख़िलाफ़ा राशिदीन जे वक़्त में जेके हुकूमतूं जेके ख़िलाफ़तूं संभालियूं वयूं उनजो को मिसल मिसील नथो मिले अल्लाहु अकबर उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जे ईमान जी पाण करीमन सां हद जी मोहब्बत जो मिसाल क़ुरान मजीद जी आयत नज़र थी मुनाफ़िकीन पाण करीमन फ़ैसिलो खणी आया चवण लॻा तंहिंमें हिकिड़ो हुजे यहूदी ऐं हिकिड़ो हुजे मुस्लमान पर मुनाफ़िक जॾहिं फ़ैसिलो पाण करीमन कयो त पाण करीमन फ़ैसिलो कयो यहूदी जे हक़ में ही नाम निहार मुसलमान चिड़ी पियो ऐं हिनखे सोच हुई त उमर फारूक काफ़रनि जे लाइ सख़्त आहे मुनाफ़िकनि जे लाइ सख़्त आहे यहूदियुनि लाइ सख़्त आहे ईसाई मजूसियुनि जे लाइ सख़्त आहे मुसलमाननि जे लाइ नरम आहे जेॾीमहिल हज़रत उमर फारूक वटि पहुचंदो आहे चवणु लॻंदो आहे त उमर असां ॿिन्ही जो तनाज़ो आहे मुंहिंजो यहूदी जो फ़ैसिलो कयो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो ॻाल्हियूं ॿुधणु शुरू कंदो आहे त यहूदी सभ खां पहिरीं लफ़्ज़ आहे उमर फारूक ऐं का वदाहत कोन थो कयां का वदाहत कोन थो कयां हिकिड़ी ॻाल्हि आउं ॿुधाए थो तव्हांखे छॾियां इहो अव्हां जे नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि फ़ैसिलो कयो आहे पर फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में कयो अथसि उन मुनाफ़िक खां पुछा कंदो आहे त नहीं ख़बर
हक़ में थियो आहे या यहूदी जे हक़ में आहे? जी फ़ैसिलो नबी करीम त यहूदी जे हक़ में कयो आहे। अच्छा ठीकु आहे, ॿुधी वियो तव्हां फ़ैसिलो। घर वेंदो आहे, मोहब्बत जी तक़ाज़ा ॾिसजो, इत्तिबाए सुन्नत जी तक़ाज़ा ॾिसजो। अंदर घरां तलवार खणंदो आहे, को साल वधीक न कंदो आहे, अचण सां उन मुनाफ़िक जी गर्दन खे उॾारे छॾींदो आहे। यहूदी परेशान, माण्हू परेशान, उन मुनाफ़िक जा माण्हू, छो जे ज़ाहिरी तौर ते त लिबादो मुस्लमाननि जो, वज़ाकत मुस्लमाननि जी, ॾाढ़ी मुस्लमान वारी, निमाज़ी 5 वक़्त, ज़ाहिरी तौर ते ख़बर कान्हे का अंदर में छा आहे, पर ही अंदर में मुनाफ़िक हो। उमर फारूक फ़ैसिलो करे छॾियो त जेको नबी करीम जे फ़ैसिले खे तस्लीम न करे, उमर वटि ही फ़ैसिलो आहे। इशारा उन मुनाफ़िक जा मिट माइट पाण करीम वटि पहुची विया। या रसूल अल्लाह, असांजो मुस्लमान साथी उमर मारे विधो, हाणे असांखे खून बहा खपे। क़त्ल जो बदिलो इस्लाम में क़त्ल आहे। जे माण्हू क़त्ल कयो कंहिंखे, बदिले में क़त्ल कयो वेंदो। या रसूल अल्लाह, उमर जे हथां असांजो माण्हू क़त्ल कयो आहे, सो मुस्लमान आहे। असां सभु कबीले वारा इन करे आया आहियूं त असां लाइ इंसाफ़ कयो वञे ऐं इन जे बदिले में उमर फारूक खे क़त्ल कयो वेंदो। अल्लाहु अकबर, पाण करीम गमगीन थी विया। पर अल्लाह खे त ख़बर आहे त उमर हिन खे छो क़त्ल कयो। सैदना उमर फारूक खां पुछा कयो वियो, उमर फारूक तो माण्हू मारे विधो, ही तो एॾो कदम छो खयो? हे इंतिहाई कदम आहे, तो कंहिंखे ॿुधायो कोन को? चवण लॻो, या रसूल अल्लाह, अव्हां जे फ़ैसिले खे जेको ठुकराए, उमर वटि उन शख़्स जे लाइ इहो फ़ैसिलो आहे। हाणे अल्लाह जेको फ़ैसिलो करे मूंखे मंज़ूर आहे। केॾो ख़ुशनसीब आहे उमर फारूक जे लाइ क़ुरान मजीद जी आयत नाज़िल थी आहे। फरमाई, फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। मोहम्मद करीम, फला वरब्बिक ला युमिनून, कसमा तुंहिंजे रब जो, ला युमिनून, इहे ईमान आणे नथा सघनि। इन जो ईमान अञा मज़बूत थियो ई कोन को आहे जेको तुंहिंजे फ़ैसिले खां पोइ ॿिए कंहिंखां फ़ैसिलो वठे। मालूम इहो थियो जो मुनाफ़िक खां फ़ैसिलो कराए करे वरी वियो आहे उमर वटि, ताके फ़ैसिलो पंहिंजे हक़ में करायां। ही फ़ैसिलो तुंहिंजो थियल हो, इन फ़ैसिले खे चैलेंज करणो कोन हो, ही फ़ैसिलो ॿिए कंहिंखे ॿुधणो कोन हो। ही उमर फारूक जेको फ़ैसिलो क़त्ल जो कयो, सही क़त्ल जो फ़ैसिलो आहे। हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, हुननि जा पाण में इख़्तिलाफ़ ऐं झगड़ा थी वञनि, तूं फ़ैसिलो करीं, तुंहिंजे फ़ैसिले खां बाद में ही ॿिए कंहिंखां फ़ैसिलो कनि, पंहिंजे दिलि में इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ कान का ॻाल्हि सोचीनि। इन्हनि खे इस्लाम मां अल्लाह ख़ारिज करे छॾियो आहे, लिहाज़ा ही मुस्लमान क़त्ल कोन थियो आहे, पर ही मुनाफ़िक मुर्तद क़त्ल थी चुको आहे। हाणे उमर फारूक जे बदिले में क़त्ल न कयो। तस्लीमा, जेसी तुंहिंजे फ़ैसिले खे तस्लीम न कनि, तेसी इस्लाम खां ख़ारिज। अल्लाह ताला केॾो शान बयान कयो आहे। इहा ख़ासि तौर ते आयत नाज़िल हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे शान में आयत नाज़िल थी। इन खां वधीक कहिड़ो एज़ाज़ थींदो मुंहिंजा साईं?
अबू बकर जी शान में कुरान मजीद जी आयत नाज़िल थिया वजा बिसिद्क़ि व सदक़ बिही। ये आयत अबू बकर जी शान में बयान थिया, उमर फारूक जी शान में बयान या फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमुक फीमा शजर बैनहुम। ये आयत नाज़िल थिया जरे उस्मान गनी जो टाइम आयो अल्लाह फरमायो लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत शजरति फअलिम मा फी कुलूबिहिम फअंज़ल सकीनत अलैहिम वअसाबहुम फतन करीबा। ये आयत हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शान में नाज़िल थिया। वरी हज़रत अली रज़ी अल्लाह तआला शान जो बयान फरमाई व युतीमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा इन्ना नख़ाफ़ु मिन रब्बिना यौमन अबूसन कमतरीरा फ़वक़ाहुमुल्लाहु शर्र ज़ालिकल यौम व लक़्क़ाहुम नज़रतुम व सुरूरा। अल्लाह अली संग जो आयत नाज़िल फरमाया वरी जुमला साहब फरमाई रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन ज़ालिका लिमन ख़शिया रब्बहू। फरमाए उम्मत वारो याद रखजो मता तव्हां खे आयतूं विसरी वञनि, मता क़ुरान मजीद जी आयतुनि खां तव्हां रूगर्दानी कयो। रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन अल्लाह राज़ी थियो सहाबनि खां, सहाबा अल्लाह खां राज़ी थी विया। ज़ालिका लिमन ख़शिया रब्बहू। इहो इन करे जो पंहिंजे रब खां ॾिजण वारा हा, अल्लाह खे पसंदीदा हा। उन्हनि जो जिहाद, उन्हनि जी सखावत, उन्हनि जी अदालत, उन्हनि जी सदाकत, उन्हनि जी सचाई, उन्हनि जी शुजात, उन्हनि जूं महिनतूं इन कावशूं तव्हां पहुची कोन सघंदो। तव्हां में ताक़त न आहे जो जे अमाल खे रसी सघो। असांजो छा फर्ज़ आहे सहाबा इकराम खे इज़त जे निगाह सां ॾिसणो आहे। जीअं उन्हनि कमु कयो आहे उन नक्श कदम ते असांखे साहबी असांजे अखियुनि जो नूर त अहल बैत असांजे अखियुनि जो अहल बैत सहाबा इकराम में शामिल ऐं उन्हनि जी पाण में मोहबत। दुश्मन इस्लाम विच में अब्दुल्ला बिन सबा जे टोबे अची करे मुस्लमान खे मुंझाए विधो। साहब ने अहल बैत खे जुदा कयो न, साहब अहल बैत पाण में हीअं गॾु। मिसाल ॾियां उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नबी करीम जो रुगो सहरो कोन्हे पर हज़रत अली जो न्याणो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला हज़रत अली जो न्याणो आहे। बीबी उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत अली जी न्याणी आहे जेका हज़रत उमर फारूक जे निकाह में आई आहे। खुशी खुशी सां सैयदना अली रज़ी अल्लाह ताला हज़रत उमर फारूक खे एज़ाज़ समझी करे पंहिंजी न्याणी ॾिनी आहे। जंहिंखे सुठो सम्झंदा आहियो न्याणो उनखे तव्हां न्याणी ॾींदा आहियो। अॼु जो मुस्लमान ॻोल्हे ॻोल्हे न्याणे खे हथु कंदो आहे ताकी मुंहिंजी न्याणी ख़ुशि रहे। चवंदो आहे बाबा ॿियो कुझु कोन्हे ऐं का शइ कोन घुरां, माण्हू भलो हुजे, बैकग्राउंड सुठो हुजे, बा अख़लाक हुजे, इज़त शान वारो हुजे, मुंहिंजी न्याणी जी इज़त करे। ओ अली साईं जी जेका सुञाणप आहे, सैयदना अली जी जेका अकुलमंदी ॾाहप आहे, ज़िहानत आहे, न्याणो मुंतखिब करे थो त उमर फारूक करे थो। उमर फारूक उम्र में वॾो आहे, बीबी उम्मे कुलसूम उम्र में नंढी आहे, पर सैयदना अली फरमायो मूंखे एज़ाज़ आहे, मूंखे दिलि में ख़्वाहिश आहे त उमर फारूक खे पंहिंजी न्याणी ॾियां। बीबी उम्मे कुलसूम बीबी फातिमा ज़हरा जी न्याणी, हसन हुसैन मुहसिन जी भेण जेका हज़रत उमर फारूक जी घरवारी आहे। माना हज़रत उमर फारूक सैयदना हसन हुसैन जो भेणायो आहे, अली रज़ी अल्लाह ताला जो दामाद आहे, न्याणो आहे। मूंखे ॿुधायो त तूं अॼुकल्ह पंहिंजे न्याणे ते गुफ़्तो बर्दाश्त कंदो? न्याणे खे गाॾ नहीं गोया के न्याणी खे गाॾ नहीं। अॼु जेके उमर फारूक खे अली खां जुदा था कनि पंहिंजे ईमान जो सोचीनि त पंहिंजे ईमान खे बर्बाद। वरी हज़रत उमर फारूक जो नबी करीम सां रिश्तो, उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जी घरवारी बीबी हफ्सा रज़ी अल्लाह ताला न मोमिननि जी मां जेका रसूल करीम जी घरवारी आहे। हज़रत उमर फारूक नबी जो सहरो आहे, अली जो न्याणो आहे।
हसन ऐं हुसैन जो भेणायो। वरी इन्हनि में पाण में रिश्तेदारियूं माइटियूं त ॾिसो, हज़रत अबू बकर सिद्दीक नबी जो सहरो, हज़रत अबू बकर सिद्दीक नबी जो सहरो आहे, उमर फारूक नबी जो सहरो आहे, अली नबी जो न्याणो आहे, उस्मान नबी जो न्याणो आहे, सैयदना अली नबी जो न्याणो, घर में बीबी फातिमा जी ज़हरा, हसन ऐं हुसैन जी अमर आहे। ऐं हज़रत उस्मान जे घर में नबी जूं न्याणियूं ॿ, हिकिड़ी वफ़ात करे वई जंगे ग़ज़वा बदर जे मौक़े ते। कहिड़ी बीबी उम्मे कुलसूम, बीबी रुकैया। पाण करीम नती ॾिठो, उस्मान जी पुछा कयूं जो उस्मान जी क़बर ते छो वियो, कि तव्हांजी न्याणी वफ़ात करे विया। पाण करीम क़बर ते पहुचनि था, उस्मान रज़ियल्लाहु अन्हु रोए पियो, पाण तसली ॾीनि था, चवंदा रोन उस्मान बस अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहबो, अल्लाह जा नबी ऐं अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियां, पर ग़म में ॾुख दिलि में इहो रहिजी वियो, अॼु खां पोइ मूंखे केरु चवंदो त मुहम्मद जो न्याणो आहे, मूंखे ख़ुशी इहा हूंदी हुई, अॼु आउं तव्हांजो दामाद न रहियो आहियां, पर वञ मुंहिंजी ॿी न्याणी जवान आहे, तोखे ॿी थो ॾियां। ॿी बीबी उम्मे कुलसूम जो रिश्तो बि हज़रत उस्मान गनी खे मिलियो आहे। तॾहिं सैयदना उस्मान खे चवंदा ज़िन नूरैन, यानी ॿिनि नूरनि वारो, यानी ॿ न्याणियूं नबी जूं, यके बाद दी करे हिकिड़ी वफ़ात करे वई आहे, ॿी न्याणी नबी उस्मान खे ॾिनी आहे, माना उस्मान बि नबी जो न्याणो, अली बि नबी जो न्याणो, उमर फारूक नबी जो सहरो, अबू बकर नबी जो सहरो, अली साईं। वरी अम्मा आशा का रिश्तो आहे, अम्मा आशा हज़रत उमर हज़रत अबू बकर जी न्याणी आहे, वरी उम्महातुल मोमिनीन जे हिसाब सां, यानी मोमिननि जी माउ जे हिसाब सां अली जी माउ है, ॿियो सैयदना अली जी निगी माउ। इन करे थी वई जो बीबी खदीजतुल कुबरा वफ़ात करे वई, पाण करीमन वरी हज़रत अम्मा आशा सां निकाह कयो आहे, ऐं बीबी फातिमा जी ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा बीबी आशा वटि रही आहे। बीबी आशा माना हज़रत बीबी फातिमा जी अम्मा ऐं हज़रत अली साईं जी ससु थी। ही रिश्ता, ही ताहिरा, ही पाकीदा रिश्ता, हिन जी वल हिकिड़ी आहे, हिकिड़ी तस्बीह आहे, इहे मिड़ी हिकिड़ी तस्बीह जा दाणा आहिनि। केरु बि साहबनि जे दरमियान में, अहल बैत जे दरमियान में तफ़ावत इख़्तिलाफ़ न सम्झे, जेके इख़्तिलाफ़ कनि था ते बेवकूफ़ चरिया आहिनि, उनखे ख़बर ई न आहे त छा मसइलो आहे। अंदाज़ो लॻाइजो अबू बकर सिद्दीक़ सां अली साईं जी मुहबत जो। हज़रत अली जो भाउ वॾो हज़रत जाफ़र तैयार रज़ियल्लाहु ताला जंग मोता में शहीद थी वियो आहे। हज़रत जाफ़र तैयार जी जेका घरवारी आहे बेवा थी वई आहे। हज़रत अस्मा बिन्त उमैस, उन बीबी अस्मा बिन्त उमैस जो हज़रत अली साईं पाण वकील थी करे हज़रत अबा बकर सां निकाह करायो। उहा केरु आहे? हज़रत अली साईं जी वॾी भाॼाई। जॾहिं बेवा थी आहे त उन सां निकाह हज़रत अबू बकर सां सैयदना अली निकाह करायो आहे। पर जॾहिं हज़रत अबा बकर वफ़ात करे वियो आहे त हज़रत अनिमा हिकिड़ो पुटु ॼाओ आहे हज़रत मुहम्मद। वजह हज़रत अबा बकर सिद्दीक़ वफ़ात करे वियो आहे त उन बीबी सगोरी सां हज़रत अली साईं पाण निकाह कयो आहे। छा था सम्झो केॾी हुनमें पाण में मोहबत आहे, केॾी उल्फत आहे, केतिरी कुर्ब नवाज़ी आहे। ख़बर न आहे हज़रत जाफ़री आहे, हज़रत जाफ़र सादिक जे बारे में जंहिंते उनवान दोस्त असांजा रखियो अथनि, हज़रत जाफ़र सादिक जी जेका अमड़ आहे सा हज़रत अबू बकर जे ख़ानदान मां अबू बकर हज़रत जाफ़र सादिक जो नानो थिए थो। मूंखे ॿुधायो त जेको नाने खे वधि घटि ॻाल्हाए, जेको ॾाॾे खे वधि घटि ॻाल्हाए, जेको मामे खे वधि घटि ॻाल्हाए, उहो ईमान छा रहंदो? मुस्लमानो पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त कयो। वक़्तु अहिड़ो ॾुखियो अची वियो आहे मुस्लमान खे मुस्लमान जे ख़िलाफ़ भड़काए वञे। अल्लाह अकबर। अल्लाह ताला त असां लाइ फ़ैसिलो ॾाढो बहितर करे छॾियो आहे। सूरत बकर में फरमाए तिल्क उम्मतुन, तव्हां खां अॻु में जेके उम्मतूं गुज़री वयूं तव्हां कोन ॾिठियूं, उन्हनि सवाब कमाया या उन्हनि ग़लतियूं कयूं, अव्हां खां पुछा कान थींदी। अव्हां जेके ग़लति था कमु कयो या सिधा कम था कयो, उन्हनि खां पुछा कान थींदी।
असां नबी करीम जो दौर कोन ठोसूं, खुलफा राशिद दौर कोन ॾिठोसीं। नबी करीम जे 56 साल खां पोइ बाक़ी करबला थियो, उहो करबला बसि आखियुनि सां कोन ॾिठो। असां 1400 साल खां पोइ 1500 साल खां पोइ पैदा थियासीं। असीं नीरी कमज़ोर हुआसीं, असांखे न पूरी तारीख़ जी ख़बर, न असांखे हदीस, बसि जेको आमन्ना सदकना जेको क़ुर असांखे रहबर मिलियो इनखे पढ़ियोसीं, नबी करीम जो फरमान पढ़ियोसीं। असांखे ॿी के तारीख़ जी ख़बर ई कान्हे का। इस्लाम में तारीख़ सां वॾो ज़ुल्म थियो आहे। पंहिंजी मर्ज़ी सां जेको आयो आहे सो लिखंदो वियो आहे। यादि रखिजो, न कंहिं सहाबी खे कुझु चइजो, न कंहिं आल बैत जे शान में गुस्ताखी कजो। आल बैत जी बि इज़त एतिराम बाक़ाइदगी सां करिणो आहे दिलि सां, त सहाबनि जी बि इज़त एतिराम करिणो आहे। सहाबा बि नबी करीम सां गॾु ई गॾु हूंदा, अहल बैत बि गॾु हूंदा। सहाबा बि इस्लाम जी ख़िदमत कई आहे, त अहल बैत बि इस्लाम जी ख़िदमत कई आहे। अहल बैत ऐं सहाबनि खे कॾहिं बि जुदा न सम्झो। उहो हिकिड़ो घरु आहे, हिकिड़ो कुंभ आहे, हिकिड़ो कबीलो आहे। उनजो सरदार मोहम्मद रसूल आहे। असीं उन सरदार जा सारा उम्मत आहियूं। असांखे का ताक़त न आहे लफ़्ज़ ज़ुबान मां कढूं, न ख़बर पए न ॻाल्हाइजो। हुजेव तारीख़ जी ख़बर त माण्हुनि खे सम्झाइजो, अदब सां, अख़लाक सां, किरदार सां, रसूनी अंदाज़ में, नरमाई सां। चिड़ न कजो, गुफ़्तगू में संजीदगी रखिजो। कॾहिं बि कंहिं बहस मुबाहिसे में बद अख़लाक़ी जो मुज़ाहरो न कजो। जेकर मञे थो त मञायोसि, सम्झायो, नथो मञे त अलाह करे ख़ुशि हुजे। इदा ख़ातमुल काजाहिरुन क़ालू सलामा, भला जहालत ते उतरी आयो आहे, सलाम करे थी हलिया वञो, ज़िद न कंदा। तंहिं करे आख़िर मर्ज़ करण हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ते शहीद। ज़ुल्हज में ढक लॻो आहे। अबू लुल फिरोज़ हज़रत उमर फारूक ते मस्जिद नबवी में हमिलो कयो आहे। सिर्फ़ उमर फारूक सिधे जी हालत में आहे। ऐं इहो शहादत हज़रत उमर फारूक दुआ घुरी हुई, अल्लाह मर्ज़क़नी शहादतन फी सबीलिक फी बलद हबीबिक। मुंहिंजा अल्लाह मूंखे शहादत ॾिजां, पर तुंहिंजे हबीब जे शहर में शहादत ॾिजां। वॾी ॻाल्हि आहे, ख़लीफ़तुल मुस्लिमीन खे ताक़त आहे जो असांजी विड़े। सभु माण्हू ॾिजनि था, कमनि था, पर दुआ केॾांहुं वञे शहादत जी। ऐं पाण करीमल ख़ुशख़बरी अॻे ॾिनी आहे। जबल उते हज़रत उमर फारूक जबल उते आऊं आहियां। हज़रत उस्मान, अबू बकर सिद्दीक़, नबी करीम, 4 ॼणा असीं बीठा आहियूं जबल उहद खे। पाण खे जब उहद असीं चढ़ियासीं त लुॾणु लॻो। पाण करीम फरमाए पंहिंजे जुते मुबारक सां हुनखे लत हणी फरमाए त उहद ख़ामोश थी, तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी आहे, हिकिड़ो सिद्दीक़ आहे, 2 शहीद आहिनि। माना हज़रत उस्मान ऐं हज़रत उमर फारूक जे शहर में 2 शहीद आहिनि। उमर फारूक सम्झी वियो अल्लाह जे नबी मुंहिंजे शहादत जे लाइ ख़ुशख़बरी में ॿुधाए छॾी आहे। पोइ दुआ घुरंदा, अल्लाह मूंखे शहीद करी त नबी जे शहर में हाणे एॾी सिक्योरिटी आहे, हमले करण जी ज़रूरत कान पई थिए। पर मजूसीअ जी अॻी सिफ़ में वेठो आहे। खंजर खे ज़हर में कई ॾींहं ताईं पुसाए छॾियो आहे, ताकी खंजर जिथे लॻे ज़ख़्म न छुटे। उहो खंजर जेको आहे ज़हर में पुसायल आहे। कई ॾींहं उहो खंजर खणी अची लिकाईंदो आहे, अचे सिफ़ में बीहंदो आहे। जीअं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु सिजदे में वेंदो आहे त खंजरनि जी वारो वार करींदो आहे। हज़रत उमर फारूक सिजदे जी हालत में उथी करे मुज़ाहमत कान कई, खंजर कोन पकड़ियो, पर सिजदे में हुआ, सुभान रब्बियल आला जी विर्द में हुआ। त हज़रत उमर फारूक शदीद ज़ख़्मी कयो, रत वही करे मस्जिद में हलियो नबवी मां। माण्हू जेके उहा सिफ़ में बीठा, जीअं जो उथियो हुनखे माण्हू ते किराए विधो। हुन पंहिंजो पाण खे धकणी, पंहिंजो पाण खे माश। माना अॼु उन अबू लुल फिरोज़ जी क़बर उनखे मज़ार ठाहे वियो आहे। उन मजूसी जी क़बर अॼु ईरान में मौजूदु आहे। जेको वेंदो आहे न ईरान में, उन मजूसी जी क़बर ते बि माना ख़ुशि थी करे वञी दुआऊं घुरंदो आहे। हिते मज़ारनि में वेंदो आहे। माना हद दर्जे जी इस्लाम दुश्मनी थी वई। मुस्लमाननि जे इख़्तिलाफ़ खे त पंहिंजी जॻह ते छॾियो, पर सभिनी खे ख़बर आहे, हर किताब लिखियो त मजूसी हो,
ग़ैर मुस्लिमों जी हज़रत उमर फारूक शहीद कयो। पर हज़रत उमर फारूक दा एडी दुश्मनी नौज़ बिल्लाह मिनहा अल्लाह इनके हिदायत दे जो उनकी मज़ारा ईरान में ठन अबू लुल फिरोज़ी जो को फारसी नस्ल हो अज उते वनी करे उन ज़ियारतूं कंदा हिते जा मुसलमान कहर थी वियो बाकी ईमान बचो किथे पर ईमान जो ख़ैर घुरो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु के उन खां पोइ बीमार रहियो एतिरा ज़ख़्म हुआ जो खीर पियारींदा हुआ त ज़ख़्म मां खीर वही हलो। हकीम दवा कंदा रहिया। इहो ज़ुल्ह जे महीने में आख़िरी अयामुनि में हज़रत उमर फारूक ते हमलो त तक़रीबन अरिड़हं ॾींहं पहिरीं शहादत खां उन हालत में आख़िर में उमर फारूक हज़रत ने पुट खे चवंदो आहे अब्दुल्ला मुंहिंजे जिस्म खे ज़मीन ते उछल। बाबा छो कि बाबा मुझी तमन्ना है मुझे जमीन ते छड़े ॾियो। उमर फारूक जमीन ते कहंदो दुआ करो मुझे अल्लाह जिस्म मुझो मिट्टी वारो थी वियो मुझी दुआ कबूल फरमा। दुआ कहिड़ी पिया घुरनि हज़रत अब्दुल्ला बिन उमर फरमाए थो दुआ पिया घुरनि त मुंहिंजा अल्लाह उमर खे माफ़ फरमा। शहीद शहादत थी आहे शहीद थियण जे क़रीब आहे मौत क़रीब आहे पर दुआ वरी बि मग़फ़िरत जी पियो उमर फारूक घुरे दुनिया जी न। ईअं कोन थो चए मूंखे अल्लाह तंदुरुस्त बना ठीक ठाक थी करे वरी ख़िलाफ़त में वेठा वक़्त जो ख़लीफ़ो को ऑर्डिनेंस पास कोन थो थिए इन हाल में। असां वारनि खे त ऑक्सीजन चढ़ियो पियो हूंदो आहे वेंटिलेटर ते हूंदा आहिनि तॾहिं पिया बचंदा त लिखंदा ही मिलकत ही पिया पट ही मुंहिंजे हवाले कंदा वञनि। अल्लाह अकबर। पुट के अब्दुल्ला के चवंदा पुट अब्दुल्ला वञ अम्मा आशा ॾे वञी अर्ज़ु करीस गुज़ारिश करीस। जी बाबा वक़्त जो ख़लीफ़ा चई न सघियो त मुंहिंजो हुकुम आहे वञ न। अम्मा आशा खे वञी अर्ज़ु कयो जी कहिड़ो अर्ज़ु कयां बाबा हुनखे अर्ज़ु कयो त बाबा मूंखे मोकिलियो आहे बाबा जी हालत आख़िरी कैफ़ियत आहे अम्मा मिनी ख़बर आहे सारा मदीने वारा ॾुख में रोअनि पिया छो जो आदिल बादशाह दुनिया जो मञियल उमर फारूक दुनिया में रेलत करण वारो आहे बीमारी की हालत में आहे। बेबी आशा ॾे वेंदो आहे अब्दुल्ला अम्मा बाबा मोकिलियो आहे चई जी बाबा पुट छा मसइलो आहे चई त अब्बा मोकिलियो आहे मूंखे हिन जे लाइ त मुंहिंजी कैफ़ियत जेका आहे तो हिन वक़्तु ख़बर न आहे त केॾी महिल ख़ुदा वटि हलियो वञा। आख़िरी मुंहिंजी तमन्ना आरज़ू आहे त मुंहिंजी क़बर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर सां गॾु ठाहियो। हिकिड़े पासे अबू बकर सिद्दीक़ दफ़न थियल आहे ॿियो पासो जेको आहे मुंहिंजे लाइ मूंखे ताकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जीअं दुनिया में असीं गॾु हुआसीं त असीं आख़िरत में बि गॾु उथूं। अम्मा आशा सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हा सोचे हज़रत अब्दुल्ला के जवाब ॾींदी आहे पुट अब्दुल्ला मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश हुई त मुंहिंजी तदफ़ीन इन जॻह ते थिए पर आऊं पंहिंजी अॼु ख़्वाहिश खे उमर फारूक ते क़ुर्बान थी कयां ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे ऐं जेकर हुनजो इरादो आहे त मूंखे इहा ॻाल्हि क़बूल आहे मूं इजाज़त ॾिनी आहे। हज़रत अब्दुल्ला बिन उमर दौड़ंदो करे पीउ वटि पहुचंदो अब्बा मोकल मिली वई आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तव्हांजी तदफ़ीन थींदी। हज़रत उमर फारूक शहादत जे मर्तबे ते फ़ाइज़ थियो आहे पहिरीं मुहर्रम हराम ते उन खां बाद में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां इन हिकिड़े पासे खां हज़रत साॼे पासे हज़रत अबू बकर सिद्दीक़ सुतल आहे त विच में पाण करीमनि जी लहदा ऐं उनजे पासे खाॿे पासे हज़रत उमर फारूक हिन वक़्तु नबी करीम जे रोज़े में गॾु आहे पाण क़यामत जो ॾींहुं थींदो ऐं उथंदोसीं टई गॾिजी करे क़बर मां उथी अल्लाह जे हुज़ूर में पेश कंदासीं। एॾी ख़ुशख़बरी एॾियूं नवाज़िशूं कंहिं ते थींदियूं ही अल्लाह जो ख़ासि कुर्ब नवाज़ी महिरबानियूं। आख़िरी अर्ज़ु कयां जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थी आहे त पहाड़ में जबल में हिकिड़ी औरत आहे जेका ॾिसंदी आहे त हिकिड़ो बखड़ आहे जेको ॿकरी खणी वठंदो आहे ॿकरी खे चीरींदो आहे रण करे पुट खे चवंदा पुट अॼु मालूम कर मूंखे यकीन थियो उमर फारूक दुनिया मां वियो हलियो आहे। छो अम्मा जी ज़रूरत कान्हे कंहिं बकड़ के जानवर के कंहिं ॿकरी में चक हणे पर मूंखे यकीन आहे उमर बीमार हो मालूम कयो त मूंखे यकीन हो त अॼु उमर जो साफ़ कब थी चुको आहे उमर जो रूह निकिरी चुको आहे कॾहिं बकड़ खे ज़रूरत थी आहे जो ॿकरी में वात हूंदुसि न त जानवर बि उमर फारूक जो ख़ौफ़ में हूंदा हुआ उनजो हया कंदा हुआ जो मजाल आहे जो उमर जे अदालत में को कंहिंसां
नाइंसाफ़ी करे छो बि पुट डुणंदे करे मदीने में पहुचंदो आहे मालूम कंदो आहे त माण्हुनि में आहू बका रोअण शुरू थींदो आहे पुछा कंदा रूह छाजे करे कि उमर फारूक जो अॼु रूह परवास थी वियो अॼु उमर शहीद थी वियो ही भलारा हुआ ही नेक हुआ ही नामियारा हुआ जिन जा कुरान मजीद जूं आयतूं जे लाइ गवाही ॾिनी वञे तंहिं करे मुस्लमानो पंहिंजे ईमान खे बचाइजो कंहिं साहिब जे ख़िलाफ़ चइनि ख़लीफ़नि जे ख़िलाफ़ अहल बैत जे ख़िलाफ़ या नबी करीम जे घर वारनि जे ख़िलाफ़ मता को तव्हांजे ज़बान मां लफ़्ज़ निकिरे ऐं जेका टुटी फुटी पूरी इबादत पुॼे कंदी जेको कुझु कमायो सभु चटनो थी वञे तंहिं करे अल्लाह ताला खां हमेशह पंहिंजे ईमान जी सलामती घुरंदा कयो ऐं उहा ॻाल्हि जेका सम्झ में अचेव उहा सम्झो त क़ुर खोलो नबी करीम जो फरमान पढ़ो अल्लाह ताला असांखे उनखे अमल करण जी मिड़नी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।